हाणे कानून जा मुहाफ़िज़ शेरनि खे अगवा करण लगा। शादी हाल जे मालिक जो अगवा भुंग वसूली ते 3 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा गिरफ़्तार। हैदराबाद जे हाली रोड वारे इलाइक़े में पुलिस खाते जे कारे विरुद्धनि पारां हिक शहरी खे मुबैना अगवा करे भुंग वसूल करण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु 5 ॼणनि शादी हाल जे मालिक खे मुबैना अगवा कयो। अगवा कंदड़नि में 3 पुलिस एहलकार भी शामिल हुआ, जिन पंहिंजे उहिदे जो नाजायज़ फ़ाइदो वठंदे शेरी खे हिरासत कयो ऐं अणॼातल हंध ते क़ैद कयो। जवाबदारनि पारां शेरी जी आज़ादी जे बदिले वॾी रक़म जो मुतालबो कयो वियो ऐं मुबैना तौर 20 लख रुपया भुंग वसूल कई वई। वाक़े जो इतला मिलण ते हैदराबाद पुलिस जे आला इख्तियारनि फौरी तौर हरकत में ईंदे टेक्निकल बुनियादनि ते छापो हणी 3 पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां भुंग वरितल रक़म बि हथ करे वरिती। पुलिस इख्तियारनि मूजिब गिरफ़्तार एहलकारनि खे मोतल कियो वियो आहे ऐं खाते में अहिड़नि कारिंदड़नि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। IG सिंध भी मामले जो नोटिस वठंदे DIG हैदराबाद का रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। IG सिंध जो चवणु आहे त पुलिस में मौजूद अहिड़नि कारिंदड़नि जी का बि गुंजाइश न आहे ऐं उन्हनि खे इबरत जो निशानो बनायो वेंदो।